बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। ताज़ा तरीन ख़बर का आगाह कंदारो तो मीरपुर माथल वेझो ॻोठ गैरूमार में ज़हरीली मच्छी खाइण तां 3 औरतुनि ऐं 2 ॿारनि समेत ख़ानदान जा 8 ॼणा बेहोश, 1 ॼणो फौत। बेहोशनि खे DHO अस्पताल मीरपुर माथलो दाख़िल कयो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर माथलो मां शाइन TV जे रिपोर्टर इसरार अहमद बोज़दार खां। जी इसरार अहमद, अपडेट जो वाक़े जा कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मीरपुर माथलो जो ॻोठ दुरियोमार में ज़हरीली मच्छी खाइण सबबु 8 ॼणा जेके बेहोश थी विया आहिनि, जंहिंमें जेको आहे एहसान मार जेको फौत थी वियो आहे, खान मोहम्मद मार जेको बेहोश हालत में ॿुधाई पई वञे, अली मोहम्मद मार भी बेहोश हालत में जेकी आहे ॿुधाई पई वञे, ऐं हेॾां वरी 2 उन में ॿारड़ा भी शामिल आहिनि, 3 औरतूं भी शामिल आहिनि। औरतूं ऐं ॿारड़नि खे जेको बेहोशी हालत में जेकी उन्हनि खे DHO हॉस्पिटल मीरपुर माथलो मुंतक़िल कयो वियो आहे। जी वरी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ।